नाज़रीन, एहतसाब न्यूज़ में ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे अव्हांखे थाणो बुलाखान मां शौकत ख़ासकरी जी रिपोर्ट ॾींदा हलूं त कोहिस्तान जी दीवान बिरादरी दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुर्छ में रहंदी हुजे, उन्हनि सदाईं पंहिंजी जनम भूमीअ सां मल्हायो आहे। अहिड़े ई सखी मर्द थाणे बुलाखान ॼाए अशोक कुमार टीकमदास तारवाणी खे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल थाणे बुलाखान जे उस्तादनि पारां शागिर्दनि खे लोड शेडिंग जे टाइम ते तइलीम हासिल करण में ॾुखियाईनि ऐं बिजली न हुअण सबबि तकलीफ़ुनि जो अज़ालो करण लाइ अर्ज़ु कयो ऐं ॿुधायो त असांखे क्लासनि जे लाइ ACDC पखा वठी ॾियो। उन टाइम ते चयाईं त पंहिंजी जनम भूमि जे शागिर्दनि जी ख़िदमत करणु असांजे मथां फ़र्ज़ु आहे, जंहिं ते असांखे सभिनी क्लासनि जे शागिर्दनि जे लाइ उन पखा वठी मोकिलिया। मालिक साईं खेसि ख़ुशि ऐं आबाद रखे। यकीननि मासूम शागिर्द खेसि दिलि सां दुआऊं ॾेई रहिया आहिनि। वधीक ख़बरुनि अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो एहतसाब न्यूज़।